अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां अवांजो पंहिंजो बशारत समो माई टीवी जे प्लेटफॉर्म तां तव्हां सभिनी सॼणनि खे सिक भरियो सलाम क़बूल पए। अॼु मूं वटि खैरपुर जो हिकिड़ो कॉमेडी आर्टिस्ट आहे। मूंसां खोड़ी खे घुमरी में चांहि पचाइण वारे जो किरदारु कयो हुई। असांजे कॉमेडी जा क़िस्म थींदा आहिनि। हिकिड़ा कॉमेडी थींदा आहिनि जेके लफ़्ज़नि जे ज़रिए खिलाईंदा आहिनि, जीअं सॼी उमिरि हिन नाचीज़ अव्हांजे चेहरनि ते मुर्कूं आंदियूं आहिनि लफ़्ज़नि जे ज़रिए, लफ़्ज़नि खे अदायगीअ जे ज़रिए। ऐं हिकिड़ा कॉमेडियन असां वटि अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिस्मानी इंसट तासरात ॾींदड़ कॉमेडी एक्टर हूंदा आहिनि। हीउ जेको आहे सो कॉमेडियन तासराती कॉमेडियन आहे। सो अचो त मिलूंसि था आबिद बलोच सां। आबिद, कहिड़ा हाल अथई? सर अल्हम्दुलिल्लाह दुआऊं ख़ुशि लॻो पियो दुआऊं हुई? से तव्हांजा कुर्ब तबियत वबियत कीअं अथई? अलाह जा करम आहिनि सर। बसि तव्हां यादि कयो, असां अची वियासीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियासीं। हाओ माई टीवी जो तव्हांजो प्रोग्राम आहे, हाओ मूं नाची सघे तव्हां दावत ॾिनी, मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियुमि। साईं तव्हांजा लख लख लाइक़ जो मूं नाची सघे तव्हां वरी बि यादि कयो आहे। अलाए जेकॾहिं यादि न कयो आहे त कहिड़ो तूं मरी वञे हा? साईं जे हिन चैनल में कमु न कयां शायदि मां मरी वञा। हिन चैनल में कमु न करियां त मरी वञे, माना हाणे हे चैनल तोखे ज़िंदगी ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह माण्हू में मुर्कूं ईंदियूं, मुंहिंजो चहिरो वेंदो, टीवीअ में माण्हू ॾिसंदा, खिलूं थींदियूं, मश्किरियूं थींदियूं, मूं नाची सघे ॾिसंदा, लाइक कंदा, सरप्राइज़ ॾींदा। साईं तव्हांजी लख लख लाइक़ कुर्ब सरकार। अॼु तोखां मुख़्तलिफ़ किरदार कराईंदासीं। हिकिड़ो किरदारु तोखां कोन कराईंदासीं, तोखे अॼु 4-5 किरदारनि में असां आणींदासीं। ऐं कीअं थो भाई जेकॾहिं इहे 4-5 किरदार तुंहिंजा मार्केट में पहुची विया ॾिसंदड़नि वटि? साईं इंशाल्लाह ॾिसंदड़नि खे टहक ऐं मुर्कूं ईंदियूं, मूं नाची सघे चहिरो ॾिसंदा। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जा लख लाइक़ जेके सरप्राइज़ ॾींदा ऐं साईं जन जी महिनत तव्हांजी बि ॾिसंदा। तव्हांजा लख लाइक़ जो तव्हां मूं नाची सघे घुरायो ऐं तव्हांजा कुर्ब। अब त इहे जेके कॉमेडी इंसर्ट ॾींदो आहीं, हाणे जीअं एॾो सेठ सुरीलो तोखे दड़को ॾींदो, अड़े माठ निभागऊ फाथो आहियां तव्हां मूं अचे चाहे था पचायो। सही आहे, थोरो कुदरती चहिरे जो कमाल आहे, तव्हां उस्तादनि जी महिनत आहे। तव्हां ई जेके असांखे डायरेक्शन ॾींदा ओड़ो ई किरदारु थींदो आहे। तव्हांजी महिनत आहे, छो जो तव्हां ईअं चहिरा ॾिसी उन्हनि खे किरदारु ॾींदा आहियो। जहिड़ो फेस ईंदो आहे उन जे फेस मुताबिक़ तव्हां उन्हनि खे किरदारु ॾींदा आहियो। यकीन कयो त आउं 35 सालनि खां कॉमेडी कंदो पियो अचां, पर आउं जॾहिं कॉमेडी एक्टिंग कंदो आहियां त उन में केतिरा ई एक्टर, जीअं वाहिद रज़ा सुरियाणी आहे, उन सां बि आउं ॾुखी परफॉर्म करे सघंदो आहियां ॾाढी। ऐं इंसर्ट जेको अहिड़े स्टाइल वारा कॉमेडी हूंदा आहिनि, इन्हनि सां आउं परफॉर्म न करे सघंदो आहियां। हीअ एॾा वॾा परफॉर्मर आहिनि छो त सेट ते मूंखे खिलाए विझंदा आहिनि। साईं मुनवर शाह बादशाह वटि पथर जा माण्हू ड्रामो पिया कयूं। मूंखे यादि थो पए त उन में पथर जे माण्हुनि में असां साबुल जे घर वेंदा आहियूं, उनजे पुटनि वटि सादिक चांडियो ऐं सरफराज़ पंवर उहो किरदारु पिया कनि माई साबा जे पुटनि जो। सो दरतूं असां सॾ पिया कयूं हिननि खे, हबीब पंवर ऐं मां हुजूं, ओ माई साबुल जा पुट हो, ओ माई साबुल जा पुट। जवाब जो कोन आयो त असां घिरी पियासीं घर में घिरी पियासीं त हे ॿई ॿाहिरि बीठा हुआ। असांखे ॾिसी उन्हनि कॉमेडी अहिड़ा लुक ॾिना, लुक ॾेई पुछियोसीं त अड़े सॾु छो नथा ॾियो? त सादिक चांडे चयो त कहिड़ी असां शादी था कयूं जो तव्हांखे सॾु नथा ॾियूं? साईं 11 ट्रेक मूं रीट्रेक ॾिनमि। सैयद बादशाह अलाह साईं जन्नत में जाइ ॾिए, साईं मुनवर शाह बादशाह वॾी मोहबत प्यारु ॾींदड़ माण्हू हो, वॾो डायरेक्टर हो। हू जेसिताईं पंहिंजे मर्ज़ीअ सां कमु न वठंदो तेसिताईं अदाकार खे कोन छॾींदो हुयो। सो हुन बादशाह में वॾी क्वालिटी हूंदी हुई डायरेक्शन ॾियण जी। ऐं दड़को बि न पियो ॾेई सघे, ॻाल्हाउ बि न पियो ॾेई सघे, चई बसि सीन न कंदुमि। बाबो कावड़जी वञी पेरनि ते किरियोमांसि त बाबा हाणे नाराज़ न थी, बसि करम नवाज़ी करे हे ट्रेक 12 कर, मां करे वेंदुमि। नेठि बिस्मिल्लाह करे कयोसीं, पोइ बि मूं कचो कयो, पको कोन कयोसि। अहिड़ा ॾुखिया एक्टर आहिनि। आबिद जेको माई टीवी अॼुकल्ह कॉमेडी प्रोग्राम कराए थो पियो, तव्हां जहिड़नि नौजवाननि खे मौक़ा था मिलनि, इन जे लाइ आख़िर में कुझु? साईं माई टीवी जी बि महिरबानियूं, ॾिसंदड़नि जी बि महिरबानियूं ऐं अव्हां जूं बि महिरबानी जो अव्हां जी महिनत थो हिते रंग लाइ। साईं सईद कटबर साहिब जा लख थोरा जो अहिड़ो चैनल ऐं माई टीवी जहिड़ी चैनल जेको आहे सो यूट्यूब ते आंदई ऐं यूट्यूब खे ॾिसो, सरप्राइज़ ॾियो साईं जन खे ऐं यूट्यूब जे चैनल खे मज़ा आया प्रोग्राम। साईं बिशारत समो साहिब जी जेका बि माना टीम आहे उन खे तव्हां सरप्राइज़ कयो ऐं लाइक कयो। तव्हांजो लख लख लाइक ऐं वॾियूं वॾियूं महिरबानियूं।
ही आबिद बलोच जंहिं माई टीवी जे लाइ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हिकिड़ो दफ़ो आउं बि वरी तव्हांखे चवंदुसि त माई टीवी जे लाइ तमामु घणा मज़ा ख़ाका तयारु पिया थियनि ऐं नंढा 6 मिंटनि जा 7 मिंटनि जा 8 मिंटनि जा। ऐं जेकॾहिं इन्हनि में अवां मारूअड़नि जे चहिरनि ते मुर्कूं अचनि थियूं त ॾिसंदा रहो माई टीवी।